दीपिका सरेआम चयो हो त शादीअ खां अॻु उहा डेटिंग कंदी हुई। भारतीय फिल्म इंडस्ट्रीअ जे मशहूर अदाकार रणवीर सिंह अदाकारा दीपिका पड़ोकोन सां पंहिंजे शादीअ जूं तस्वीरूं इंस्टाग्राम तां बाक़ायदा हटाए छॾियूं आहिनि। जोड़ीअ जे शादीअ खां अॻु संदन डेटिंग जूं ख़बरूं ईंदियूं रहियूं हुयूं। ॿिन्ही जूं मुलाक़ातूं रामलीला फिल्म जे सेट ते थियूं हुयूं ऐं पोइ ॿई मशहूर बणिया। दोस्तीअ खां पोइ हिननि शादी कई ऐं सेप्टेंबर में खेनि औलाद थी। हिक पासे ख़ुशी हुई त ॿिए पासे रणवीर सिंह कुझु वक़्तु पंहिंजे रिश्ते जे हवाले सां वज़ाहतूं ॾेई रहियो हो, जंहिं ते मदाह परेशान हुआ। ज़रियनि मूजिबि ईअं लॻे थो त अदाकार 2018 जी शादीअ जूं तस्वीरूं डिलीट करे रहियो आहे या कंहिं ॿिए हंधि महफ़ूज़ करे रहियो आहे। उहे तस्वीरूं इटलीअ जूं हुयूं जिन खे मदाह पसंदि कयो हो, पर हाणे हर माण्हू उहे तस्वीरूं इंस्टाग्राम ते ॻोल्हे रहियो आहे ऐं सवाल करे रहियो आहे। तस्वीरूं गायब थियण ते हिक ॿी ॻाल्हि साम्हूं आई आहे जेका दीपिका कॉफी विद करण शो में चई हुई। शो में दीपिका पंहिंजे मुड़ुस जे साम्हूं चयो हो त हू पहिरियां डेटिंग कंदा हुआ। उन खां पोइ दीपिका खे तनक़ीद जो निशानो बणायो वियो ऐं अॼु ताईं हूअ ख़ामोश आहे। हिक वापेदार लिखियो त मां त ॿुधो आहे रणवीर सिंह शादीअ जा एल्बम ई साड़े छॾिया आहिनि।